दोस्तों सिक्स क्लास जे सेटन जी एक्सरसाइज 1.2 में पहिरियों क्वेश्चन आहे गिव रीज़न्स वाई फॉलोइंग कलेक्शंस आर नॉट सेट। सबबु ॾियो त हेठियनि कलेक्शन मां कहिड़ो जेको आहे सेट न आहे, उहो सबबु छा आहे, उन सबबु ॿुधाइणो आहे। पहिरियों क्वेश्चन जेको आहे त DOOR ब्रैकेट में बंदि आहे, त हाणे सबबु ॾियणो आहे हीउ सेट आहे या न आहे। त दोस्तों ही स्पेल जेको आहे उहा डोर जी आहे, पर जीअं त सेट में जेको आहे सो रिपीट जेकी शइ थींदी आहे त उहा सेट न हूंदी आहे। सेट जी वसवात जुदा जुदा चिटी तरह सम्झायल शयुनि जे मेड़ खे सेट चइबो आहे। हाणे जेको लफ़्ज़ आहे जुदा जुदा, उन जो मक़सदु आहे त उहो जेको एलिमेंट आहे उहो सेम न हुजे। हाणे डोर जी स्पेल असां जेको आहे सो सेटनि में असां लिखंदासीं DOR, त ही माना डोर जे जेको अल्फ़ाबेट आहे उन्हनि जो सेट आहे, पर इन में असां DOOR न पर DOR लिखंदासीं, माना हिन में ओ जेको आहे रिपीट थियो, उनजे करे असां चवंदासीं त इहो सेट न आहे। अहिड़ी तरह जेको 2 नंबर में आहे स्टार ऐं ओ स्टार ट्रैंगल। हाणे हिन में स्टार रिपीट थियो आहे, माना सेट जी डेफिनेशन जे मुताबिक़ जेको जुदा जुदा हुआ उन मुताबिक़ ही न आहे, माना ही सेम आहे, रिपीट थिए थो, तंहिंजे करे ही सेट न आहे। हाणे 3rd नंबर ते बि इहो ई आहे, यानी ए रिपीट थियो आहे, त हाणे ही जेको आहे सेट न आहे। ऐं 4th ते बि रिपीटेशन जो अमल वरी थिए पियो, 2 ऐं 3 4 4, माना इहे सभई जेके आहिनि रिपीट थियनि पिया, माना डिस्टिंक्ट एलिमेंट न आहिनि, डिफरेंट एलिमेंट न आहिनि, सेम आहिनि, जेकी वसफ़ा सेट जी उन मुताबिक़ ई नथा अचनि, तंहिं करे इहो बि सेट न आहे। नंबर 5 में आहे सेट ऑफ ब्यूटीफुल बर्ड्स, यानी सुठनि ऐं ख़ूबसूरत पखियुनि जो सेट। त हीअ असां चई सघूं था मुख़्तलिफ़ पखी जेके सुहिणा आहिनि, जीअं मोर आहे या तोतो आहे, ईअं असां उनजो सेट लिखी सघूं था, तंहिं करे हीअ सेट आहे। ऐं 6 नंबर आहे सेट ऑफ गुड प्लेयर्स। हाणे हीअ बि सेट आहे, छाकाणि त असां सुठनि रांदीगरनि जो सेट लिखी सघूं था त फलाणा जेके आहिनि सुठा रांदीगर आहिनि, तंहिं करे सवाइ 5 6 जे बाक़ी जेके ॿिया आहिनि जीअं 1st 2nd 3rd ऐं 4th, इहे जेके आहिनि सेट न आहिनि। नंबर 2 में आहे विच ऑफ द फॉलोइंग आर फाइनाइट आर इनफाइनाइट सेट्स, हेठियनि मां कहिड़ा महदूद ऐं या लामहदूद सेट आहिनि। हाणे असांखे ॾिसणो आहे महदूद ऐं लामहदूद कहिड़ा सेट आहिनि। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त महदूद मां मुराद इहा हुआ त जेके काउंटेबल आहिनि, यानी जेके ॻणे सघजनि, उनखे चइबो आहे फाइनाइट, ऐं इनफिनाइट उनखे चइबो आहे जेके ॻणे न सघजनि। हाणे 1st ते आहे A = 0 1 2 -50, माना ही 0 खां 50 ताईं अंग आहिनि, माना इहे ॻणे सघजनि था, तंहिं करे असां चवंदासीं इहे महदूद आहिनि, जंहिंखे इंग्लिश में चवंदासीं फाइनाइट। 2nd ते आहे B = 100 200 300 400 दोस्तों हाणे हिन में ख़बर न आहे त इहो केसि ताईं आहे, छो डैश मां मुराद इहा आहे त माना इहो कंटिन्यूअसली इहा शइ माना हलंदी रहंदी, तंहिं करे चवंदासीं हीअ छा आहे, इनफिनाइट आहे, यानी कि लामहदूद आहे। 3rd ते आहे सेट ऑफ हेयर ऑन द बॉडी ऑफ गोट, बकरी जे जिस्म ते वारनि जो सेट। हाणे हीअ बि अनकाउंटेबल आहे, यानी कि असां ॻणे नथा सघूं त कंहिं बकरी जिस्म ते केतिरा वार आहिनि, तंहिं करे हीअ चवंदासीं लामहदूद आहे, इंग्लिश में असां चवंदासीं इनफिनाइट। ऐं 4th ते जेको आहे सेट ऑफ लेग्स ऑफ अ कैट, ॿिली जे ॼंघुनि जो सेट। हाणे उहो त असां ॻणे सघूं था, यानी कि छो जो 4 हूंदा आहिनि, ॼंघूं 4 हूंदियूं आहिनि ॿिली जे जेकियूं आहिनि, असां ॻणे सघूं था उनखे काउंटेबल आहिनि। हाणे उनखे चवंदासीं फाइनाइट आहिनि, महदूद आहिनि, हीअ छा आहे, महदूद सेट आहे। सेट ऑफ स्टार्स इन द स्काई, यानी आसमान में मौजूदु तारनि जो सेट। हाणे उहे बि अनकाउंटेबल आहिनि, असां नथा ॻणे सघूं, त उहो छा आहे, इनफिनाइट आहे, लामहदूद आहे। 6 नंबर आहे सेट ऑफ लाइन्स पासिंग थ्रू अ पॉइंट, कंहिं पॉइंट मां गुज़रंदड़ लाइनुनि जो तइदादु। हाणे कंहिं पॉइंट मां जेका लाइनूं जेकियूं बि गुज़रंदियूं उहे महदूद हूंदियूं, उहो अनलिमिटेड नथी थी सघनि, तंहिं करे असां चवंदासीं हीअ छा आहे, फाइनाइट आहे, महदूद आहे, यानी कि महदूद सेट आहे। सेट ऑफ नेचुरल नंबर्स ग्रेटर देन 20, हाणे 20 खां वॾा जेके आहिनि, मथे जेके आहिनि कुदरती आहिनि सेट। हाणे 1 खां वठी जेके बि शुरू थींदा आहिनि अंग, उहे कुदरती हूंदा आहिनि, ऐं 20 खां मथे हाणे हिन जो को ॿुधायो न वियो आहे, माना
कंटिन्यूसली इहे शयूं हलंदियूं रहंदियूं, तंहिं करे हीअ असां ला महदूद चवंदासीं। ऐं एट ते आहे सेट ऑफ ऑल द सिटीज़ ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान जे सभिनी शहरनि जा नाला। छो जो पाकिस्तान जा जेके बि शहर आहिनि उहे महदूद आहिनि, असां ॻणे सघूं था, तंहिं करे हीअ चवंदासीं महदूद सेट आहे, फाइनाइट सेट आहे। ऐं आहे हिकु सेट ऑफ ऑल द स्कूल्स इन सिंध, सिंध जा सभिनी स्कूलनि जो सेट। हाणे हीअ बि महदूद आहे, जेके ॻणे सघजनि था स्कूल, तंहिं करे हिनखे चवंदासीं महदूद सेट आहे। ऐं एक्स आहे सेट ऑफ ऑल इवन नंबर, सभिनी ॿधी अददनि जो सेट। हाणे हीअ जेको आहे इन्फिनाइट आहे, सभिनी हाणे 2 4 6 8 10, हाणे इहे कंटिन्यूसली इहा शइ माना हलंदी रहंदी, तंहिं करे चवंदासीं हीअ छा आहे, लामहदूद आहे, इन्फिनाइट आहे।